सिंध के कुछ इलाक़नि में हिन वक्त बि ॿोड़ जहिड़ी सूरत हाल है। बरसातुनि सबब मेहड़ तालको सब खां वधीक मुतासिर थियो आहे। सखर के कुछ इलाक़नि में पानी बीठल है। कंहिं बि ज़िले में को वॾो नुक़सान नाहे थियो। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त बरसाती पानी जे निकाल लाइ कम जारी आहे। सॼो खातो मुतहरिक आहे। बचाव बंदनि ते हिन वक्त वधीक बार नाहे। उम्मीद आहे त दादू कैनाल के लगल घारो जल्द बंद कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त अवाम खे सस्ती बिजली फराहम करे। पंजाब हुकूमत 500 यूनिटनि ताईं 14 रुपया फ़ी यूनिट क़ीमत रुगो 2 महीननि लाइ मुक़रर कई आहे। सिंध में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। हेठाहीं वारनि इलाइक़नि में बीठल गोरे जेॾो पानी निकाल न थी सघियो। ज़िंदगी मफ़लूज बणियल मुख़्तलिफ़ वाक़िअनि ऐं हादसनि में 9 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। सखर में बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 1 ॿारड़ो फौत, घर किरण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 24 ॼणा ज़ख़्मी। 28 घरनि खे नुक़सान। सखर जे मेयर ऐं डीसी पारां 300 मिलीमीटर बरसात पवण जी दावा। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ दावा खे रद्द कंदे चयो आहे त सखर में 2 ॾींहनि दौरान 300 मिलीमीटर रिकॉर्ड तोड़ बरसात जी ॻाल्हि ग़लति आहे। 48 कलाकनि दौरान सखर में 116 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड थी। रोहिड़ी में 134 मिलीमीटर बरसात पई आहे। लाड़काने, खैरपुर, नौशेरा फिरोज ऐं दादू ज़िलनि खे बि बरसात ॿोड़े छॾियो। खैरपुर ज़िले में रोड रस्तनि ऐं घिटियुनि में गोरे जेॾो पाणी बीठल। खैरपुर, हालाणी, सेवण, काज़ी अहमद, बाडरे, मनहड़ो, पिरियालो, सगियूं, खानवाहण समेत ॿियनि शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। बहिराड़ी वारनि इलाइक़नि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो। कचनि घरनि ऐं फसलुनि खे बि नुक़सान। केतिराई बिजली फीडर ट्रिप थियण सबबि केतिरनि ई शहरनि में मुअतल थियल बिजली बहाल न थी सघी। बरसातुनि सबबि वाउणुनि, सारियाले, जुअर, कमनि जे फसल तोड़े पड़नि ते रखियल खजूर ऐं छुहारनि खे नुक़सान। काज़ीमन में बरसात सबबि घर जी छित किरण सबबि नारी ऐं ॿारड़ी सख़्त ज़ख़्मी। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात तबाही मचाए छॾी। पंजाब, केपी ऐं बलोचिस्तान जे केतिरनि ई शहरनि में ॿोड़ वारी सूरतहाल। मुतासिर महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण करण लॻा। केपीके में 1 जुलाई खां हेल ताईं बरसातुनि, लैंडस्लाइडिंग ऐं मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 65 ॼणा फौत। गिलगित बल्तिस्तान जे ज़िले ग़ज़र जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग सबबि 15 घर मुकमल तौर रही पट। 59 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। ईंदड़ 72 कलाकनि दौरान वधीक बरसातुनि ऐं ॿोड़ जी वार्निंग। मौसमियात खाते जी इदारनि खे अलर्ट रहण जी हिदायत। मौसमियात खाते ज़ौब, नसीराबाद, सिबी ऐं लौरालई में ईंदड़ 36 कलाकनि दौरान तेज़ बरसात ऐं वॾे दर्जे जी ॿोड़ जी अॻकथी करे छॾी आहे। पीर जो ॻोठ भरिसां ज़हरीलो खाधो खाइण सबबि वधीक हिकु नौजवान ऐं नींगरी फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 8 थी वियो। ॻोठ हैबत खान ब्रोही में ज़हरीलो खाधो खाइण सबबि बेहोश थी वियल नौजवान मंज़ूर ब्रोही खैरपुर अस्पताल में दम ॾिनो। 3 वरियनि जी हाजाणी ब्रोही सखर अस्पताल में फौत थी वई। इलाइक़े में सोग जी लहर छानियल। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। कमिश्नर ऐं DIG खां रिपोर्ट तलब। फौतियुनि जे वारसनि जी मदद करण जी हिदायत। हिन वक्त असांजो को स्टेडियम आलमी मयार जो नाहे। इंशाअल्लाह चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में ही थींदी। मैचिस जूं तारीख़ूं अॻिते पुठिते थी सघनि थियूं। PCB सिक्योरिटी इदारनि सां राब्ते में आहे। PCB चेयरमैन घरू वज़ीर मोहसिन नक़वी जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त 4-5 महीना ॾुखिया हूंदा छो त ग्राउंड्स ठही रहिया आहिनि, पर चैंपियंस ट्रॉफी खां पहिरियां कमु मुकमल कयो वेंदो। दादू जी मच्छी मोरी भरिसां दादू कैनाल खे 30 फुट घारो पइजी वियो। पाणी तेज़ी सां फसलुनि खे ॻोड़ींदो आबादी ॾांहुं वधण लॻो। ॻोठ भाई खान लाशारी ॿुॾण जो ख़तरो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां घारे जो नोटिस वठण खां पोइ आपाशी अमले में थरथलो मची वियो। आपाशी खाते जा अमलदार मशीनरी साण करे घारे वारे हंधि पहुतल। घारो ॿुॾण जूं कोशिशूं जारी। सिंधु दरिया में पानी वहकरनि में लाथ। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गुड्डू वटे पानी की सतह में 9000 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कई वई।
गुडू बैराज वटि विचोले दर्जे जी बोड बरक़रार। गुडू बैराज मां निकिरंदड़ टिनी केनालनि खे पाणी जी फराहमी बंद। सिंधु दरिया में चाड़ खां पोइ पाणी जो वॾो वहकिरो लाखाट बचाव बंद सां टकराइजी वियो। काज़ीअमन लॻ कचे जा 25 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। समय ॻोठाणा पाणीअ में फाथल। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत चुपायो माल ॿाहिरि बचाव बंद ते मुंतक़िल करण लॻा। भिटशाह, खंडो, ख़ैबर, कल्याण, हाला पुराणा समेत मुख़्तलिफ़ बचाव बंदनि ते पाणी जी सतह में इज़ाफ़ो। बंदनि खे रोड़ियूं पवण लॻियूं। लॾ पलाण जारी। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात जूं तबाहकारियूं। मुख़्तलिफ़ शाख़ुनि खे घारा पवण सबबि केतिराई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। सोहबतपुर वेझो ऊज कैनाल खे ॻोठ ॾाता ख़ान कुंडराणी वटां 50 फुटनि जो घारो पइजी वियो। फरीदाबाद में सिम शाख खे 40 फुट घारो पइजी वियो। गंदाखा वेझो पतूजा शाख खे 30 फुट घारो पवण सबबि सारियालो फसल लुढ़ी वियो। धाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जे ब्रेकडाउन सबबि कराची शहर खे पाणी सप्लाई कंदड़ 72 इंच वारियूं ॿ लाइनूं फाटी पयूं। पाणी पंपिंग हाउस कॉलोनी में दाख़िल थी वियो। कराची शहर खे पाणी जी सप्लाई मुअत्तल। वाटर बोर्ड इंतज़ामिया मूजिबि पाइप लाइनुनि जो मुरमती कम जारी आहे। बहाली में कुझु वक़्तु लॻी सघे थो। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जूं फ़ौरन ऐं ॿियनि ॾोहनि में मुलवज़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। 2 जवाबदार गिरफ़्तार। इंटेलिजेंस ॼाण जी बुनियाद ते कराची जे इलाइक़े लियारी में गॾियल कार्रवाई। गिरफ़्तार जवाबदारनि में सैयद जवाद शाह, सरदार मोहम्मद उर्फ कानिया शामिल। जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं धमाकेदार मादो बरामद। हिंदू बिरादरी पवित्र रिश्तो राखी बंधण जो ॾिणु रिवायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए रही आहे। हिंदू भेनरुनि पंहिंजे भाइरनि जी वॾी हयाती लाइ प्रार्थनाऊं करे खेनि तहफ़ुज़ करण जो वचन वठी रहियूं आहिनि ऐं भाइर वरी तहफ़ुज़ करण जो वचन वरजाए रहिया आहिनि। ऐं पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु इंसानियत जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हीउ ॾींहुं असांखे इंसानियत सां मोहबत, वफ़ा ऐं उन जा ॾुख सूर वंडण जो दर्स ॾिए थो। हीउ ॾिहाड़ो इंसानियत पसंदनि खे ख़िराज तहसीन पेश करण जो ॾींहुं आहे। हीउ ॾींहुं 19 अगस्त 2003 में बगदाद में जंग मुतासिरनि जी ख़िदमत में मसरूफ़ 22 इमदादी कारकुननि जे बम हमले में शहादत जे यादगार तौरु मल्हायो वेंदो आहे।